नाज़रीन, इन वक्त ज़िक्र कयूं सिंध पब्लिक सर्विस कमीशन में 1999 वारे एक्ट तहत इम्तिहान, इंटरव्यूज़, भर्तियों, मुक़ररियूं ऐं टेंडर सूधो कमीशन जो समूरो कारवार मुअत्तल कयो वियो आहे। सिंध हाई कोर्ट कमीशन जे 2018 में थियल चटाभेटी इम्तिहान जा समूरा नतीजा ऐं भर्तियूं बि मुअत्तल करे छॾियूं आहिनि। कमीशन जे 2018 वारे इश्तिहार तहत 1783 मर्द ऐं औरत मेडिकल ऑफिसर्स जो मुक़ररियूं मुअत्तल कयूं वियूं आहिनि। इन ई समूरे मामले ते ॻाल्हायूं था। दरख़्वास्त गुज़ार जेके इन केस में हुआ सजाद चांडियो साहब, उहे असां सां इन वक्त टेलीफोन लाइन ते मौजूद आहिनि। अस्सलाम वालेकुम सजाद चांडियो साहब, महिरबानी अवां जी। अवां खां इहो ॼाणणु चाहींदासीं त ही जेको अॼु पब्लिक सर्विस कमीशन में 1999 वारे एक्ट तहत इम्तिहान, इंटरव्यूज़, भर्तियूं, मुक़ररियूं ऐं टेंडर सूधो जेके बि कमीशन जो समूरो कारवार मुअत्तल थियो आहे, त ही जेको अॼु हुकुम जारी कयो वियो आहे, हिन सां अवां नथा सम्झो त को वॾो मुंझारो पैदा थियो आहे? थोरो आउं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिन केस में मां पाण दरख़्वास्त गुज़ार कोन आहियां। हिन में दरख़्वास्त गुज़ार 7 लेडी डॉक्टर हुयूं, आउं उन्हनि जो वकील हुयुसि ऐं 3 पिटिशनूं मुंहिंजूं हुयूं ऐं उन खां सवाइ 3 पिटिशनूं ॿियूं हुयूं जंहिंमें ॿिया वकील हुआ, जंहिंमें ॿिया जेके इम्तिहान वग़ैरह थिया उन्हनि खे उन्हनि चैलेंज कयो हो। मां सम्झां थो त ही को मुंझारे जी ॻाल्हि कोन्हे का। गुज़िरियल 13 सालनि खां सॼी सिंध ऐं सॼी दुनिया पे ॾिठो आहे त चटाभेटी जे इम्तिहाननि खां वठी जेके नतीजा ईंदा रहिया आहिनि, ही वाहिद इदारो आहे जंहिंजा समूरा इम्तिहान, जेतिरा बि इम्तिहान थिया आहिनि, उहे सभु जा सभु नतीजा कोर्टुनि में चैलेंज कया पिया वञनि। कराची में प्रिंसिपल बेंच में सिंध हाई कोर्ट में मुंहिंजे ख़्याल में 50 खां वधीक पिटिशनूं उते पेंडिंग आहिनि। अहिड़ियूं लॻभॻि 50 जे पिटिशनूं हिते पेंडिंग आहिनि हैदराबाद में। हिननि जो को बि इम्तिहान गुज़िरियल 10 सालनि खां एतिरो ट्रांसपेरेंट ऐं शफ़ाफ़ियत वारो कोन थियो आहे जो जंहिंजे ख़िलाफ़ आवाज़ न उथारियो वियो हुजे। हिकिड़ी ॻाल्हि इहा। ॿियो त जेको असां वटि सिस्टम जंहिं अंदाज़ सां ही हलायो पियो वञे, उहो ॿियनि सूबनि में ईअं कोन्हे को। पंजाब में जेको पंजाब पब्लिक सर्विस कमीशन एक्ट आहे या बलूचिस्तान वारो जेको एक्ट आहे ऐं KPK वारो, उन में तशरीहूं, टेस्ट लफ़्ज़ जूं ऐं ॿिया कानून मुख़्तलिफ़ आहिनि। सिंध में जेको 1989 एक्ट जंहिं तहत ही कमु था कनि, उन में ही उन खे दलील बणाइनि था त इहो इख़्तियार आहे हिन इदारे खे त हू जंहिंखे वणे उन खां ज़बानी इम्तिहान वठनि ऐं जंहिंखे वणे उन खे चवनि त तव्हांखे लिखत जो इम्तिहान ॾियणो आहे। मतिलबु इहो त आइन जे आर्टिकल जी ख़ुदि इनहराफ़ी थी थिए, आर्टिकल 25 जी, जंहिंमें इहो चयो वियो आहे त सभिनि शहरनि खे बराबरी जी बुनियाद ते ट्रीट कयो वेंदो। सो उन जे करे मां सम्झां थो त जेको ही फ़ैसिलो थियो आहे ऐं हिन फ़ैसिले ते जेकॾहिं हिन जे दुरुस्त नमूने सां हिन ते अमल थींदो त इहो सिंध जे मुस्तक़बिल जे लाइ वधीक अश्योरेंस ऐं गारंटी हूंदी त जो ग़रीब जो ॿारु, जेको मिसकीन जो ॿारु आहे, जेको हारी जो ॿारु आहे, उन जे लाइ बि इहो रस्तो खुलियल हूंदो त हू पंहिंजी चटाभेटी जे इम्तिहान में वेंदो ऐं मेरिट ते फ़ैसिला थींदा। जेकॾहिं मेरिट जी एतिरी तौहीन ऐं तज़लील न थींदी हुजे हा त कोर्टुनि खे बि को लाचार कोन पियो आहे त सिंध हुकूमत खे जे इदारनि में वञी हथ चुरांद कनि, छाकाणि त हिननि वहिंवार एतिरो बुरो हलायो आहे। ऐं तव्हांखे मां वधीक थोरो ॿुधाईंदो हलां त हिन केस जी ॿुधणीअ दौरान ही 2019 में केस दाख़िल थिया हुआ। 2 सालनि ताईं जॾहिं हिननि खे कोर्ट चयो त इहे जेके इम्तिहान, जिन इम्तिहाननि खे हिते चैलेंज कयो वियो आहे, उन जा नतीजा त खणी अचो हिते, रिकॉर्ड ते पेश कयो, रिकॉर्ड पेश कोन करे सघिया। बार बार चवण जे बावजूद रिकॉर्ड पेश कोन करे सघिया। मतिलबु हिननि वटि इहो मैनुअल सिस्टम थो हले, को रिकॉर्ड खे महफ़ूज़ करण जो ज़रियो कोन्हे, का टेक्नोलॉजी, हिन IT जे दौर में टेक्नोलॉजी इस्तेमालु कोन थी थिए, रिकॉर्डिंग्स कोन थी थियनि, CCTV जो इस्तेमालु कोन थो थिए। ही पंहिंजी मनमानी तहत इदारे खे हलाईंदा रहिया आहिनि, जंहिंजे करे कोर्ट खे इन क़िस्म जो फ़ैसिलो करणो पियो। मां सम्झां थो ही ख़ुशाईंदा ॻाल्हि आहे ऐं सिंध जे नौजवान खे हिन फ़ैसिले खे पहिरियां त मुकमल तौर ते पढ़नि ऐं सम्झनि ऐं उनखे पंहिंजी हिकिड़ी कामयाबी सम्झनि। त सजाद चांडियो साहब, जंहिं अदालत अॼु इहो हुकुम ॾिनो त जंहिं एक्ट तहत इहे भर्तियूं थियूं, एक्ट उहो गैर क़ानूनी आहे ऐं कमीशन तहत जेके बि इम्तिहान वरिता विया उहे गैर क़ानूनी ऐं गैर आइनी आहिनि। कोर्ट ईअं कोन चयो आहे, इहा दोस्तनि जिन तशरीह कई आहे थोरो हुन में भुल उन्हनि खां थी आहे। कोर्ट हुन एक्ट खे ज़रूरु कलदम करार ॾिनो आहे त उहो एक्ट जेको आहे, जीअं मूं तव्हांखे सवेर अर्ज़ु कयो, त उहो एक्ट कानून आइन जे ख़िलाफ़ थो वञे। जेकॾहिं इहो एक्ट इहो इख़्तियार ॾिए थो इंतिज़ामिया खे त हू जंहिंखे वणे पंहिंजी मनपसंद उम्मीदवार खे चवनि त असां हिन खां ज़बानी इम्तिहान वठी छॾियो आहे ऐं ॿिए माण्हू खे, ॿिए उम्मीदवार खे चवनि त तव्हांखे लिखत जो टेस्ट ॾियणो आहे। इहा आइन जे आर्टिकल 25 जी भञकड़ी आहे, जंहिं तहत हुननि खे समूरनि उम्मीदवारनि खे बराबरी जी बुनियाद ते ट्रीट करणो आहे। बाक़ी जेसीं ताईं तव्हां था चओ त भर्तियूं जेके आहिनि, उहे भर्तियूं कुल जेके असांजो सब्जेक्ट मैटर हुयो, हिकिड़ो त मेडिकल ऑफिसर्स वारी जेका मुक़ररी थी हुई बिना लिखत जे इम्तिहान वठण जे, उहो चैलेंज थियो। उहे कोर्ट 1783 उहे कलदम करार ॾिनियूं आहिनि ऐं उन सां गॾोगॾु जेको 2018 में चटाभेटीअ वारो इम्तिहान थियो, उन जा नतीजा जेके आहिनि उहे कलदम करार ॾिना आहिनि, सिर्फ़ु 2 नतीजा। ठीकु आहे सजाद चांडियो साहब, त इहो ॿुधाइजो त छा अदालत पारां को फैक्ट फाइंडिंग हिन हवाले सां जुड़ण जो हुकुम ॾिनो आहे, को टाइम फ्रेम ॾिनो वियो आहे?
को फैक्ट फाइंडिंग जो एज सच हुकुम कोन ॾिनो आहे। बाक़ी हुननि इहो ज़रूरु चयो आहे त हुकूमत कानून साज़ी करे सघे थी ऐं कानून साज़ी अहिड़ी करे जेका जीअं हींअर टेक्नोलॉजी जो दौर आहे उहा जदीद कानून साज़ी अहिड़ी हुजणु खपे जो शफ़ाफ़ियत जो हिकिड़ो अहिड़ो तरीक़ेकार जुड़णु खपे जो आईंदा उन ते को ॿियो माण्हू आङुर ई न खणी सघे न। मिसाल हिकिड़ो नंढिड़ो जेकॾहिं तव्हां टाइम हुजे त हिकिड़े मिंट में ॿुधायां जी। जेकॾहिं ही मसलन ही जेको असां जे इम्तिहान जा नतीजा चैलेंज कयासीं 2 सालनि ताईं उहे नतीजा न ॾेई सघिया, पर छा इन में कहिड़ी तकलीफ़ थींदी सिंध जे नौजवान खे या कंहिं धुरियुनि खे जेकॾहिं इहा रिकॉर्डिंग हुजे, जेकॾहिं CCTV रिकॉर्डिंग्स हुजनि, जेको इम्तिहान थिए थो उहो रिकॉर्डिंग थिए थी ऐं को बि उम्मीदवार उनखे जेकॾहिं चैलेंज करे त उनखां तव्हां मखसूस हिकिड़ी फी वठो। हाणे फी वठी तव्हां उनखे उनजो ॾेखारियोसि बाबा ही सुवाल थिया, ही जवाब थिया, तव्हां ही जवाब ॾिना। इहो इन शफ़ाफ़ियत आणण में तकलीफ़ कहिड़ी आहे ऐं इहो छो नथो अचे? गुज़िरियल 13 तव्हांखे यादि हूंदो त 2003 में जेको आगा रफ़ीक साहब हुयो चेयरमैन, उन इस्तीफ़ा ॾेई छॾियो हो। पंहिंजे इस्तीफ़ा खां पोइ इहे हक़ीक़तूं आवाम साम्हूं वाज़े कयूं त कहिड़े क़िस्म सां ई वहिंवार हलंदो थो रहे। तंहिंजे करे असां सम्झूं था त हीअ हिकिड़ी तमामु सुठी ऐं ख़ुशाईंदा ॻाल्हि आहे जेकॾहिं इहो इदारो आज़ादु थी वियो ऐं सियासी मुदाख़लत खां ऐं करप्शन खां पाक थी वियो त इहो सिंध जे नौजवान जे लाइ तमामु बहितर ॻाल्हि थींदी। त सजाद चांडिया साहब, अवां नथा सम्झो त जेको अॼु ही अदालत जो हुकुम आयो आहे, जेके उम्मीदवार मेरिट तहत आया त उहे इन हुकुम तहत उहे बि मुतासिर थींदा? ॾिसो, कुझु आउं सम्झां थो हर कंहिंजी पंहिंजी ज़ाहिरा कोर्टुनि जा जॾहिं फ़ैसिला अचनि था त उहे के धुरियूं उन मां ख़ुशि थियनि थियूं, के धुरियूं उन मां नाख़ुशि बि थियनि थियूं, पर कानून जा दरवाज़ा कंहिंजे लाइ बंदि कोन्हनि। जेके सम्झनि था जिन सां नाइंसाफ़ी थी आहे उन्हनि जे लाइ कोर्टुनि जा दरवाज़ा खुलियल आहिनि। उहे नज़रसानी दरख़्वास्त बि दाख़िल करे सघनि था, उहे कोर्ट जे इन फ़ैसिले जे ख़िलाफ़ अपील बि दाख़िल करे सघनि था। त सजाद चांडिया साहब, त ही जेको आहे हाणे जेको अदालत जो हुकुम आहे त अदालत इहो हुकुम जारी कयो आहे त हाणे जेके भर्तियूं थियनि उहे इन एक्ट खां अॻु वारे तरीक़ेकार तहत कयूं वञनि। जी बिल्कुलु बिल्कुलु। छा उहो तरीक़ेकार थोरो ॿुधाइजो। जी, मूं तव्हांखे जीअं सवेर ॿुधायो त इन एक्ट में छाकाणि त इहे कुझु हुया नुक्स जंहिंजे करे उन्हनि कोर्ट चयो त इन एक्ट तहत त क़तल न थियणु घुरिजनि। ॿियो तरीक़ेकार कोर्ट इहो ॿुधायो आहे त जेके हिते कराचीअ में बि कोर्टुनि जी निगहबानी में बि थींदियूं, जंहिंमें सिंध हाई कोर्ट जा रजिस्ट्रार जेके एडिशनल रजिस्ट्रार्स आहिनि उहे इन सॼे वहिंवार जी मॉनिटरिंग करे सघनि था। ऐं हिन फ़ैसिले खां पहिरियां बि कराचीअ में प्रिंसिपल बेंच तरफ़ां अहिड़ो फ़ैसिलो लेक्चरनि वारे मामले ते थियो हो, जंहिंमें हिननि जी इन अक़रबा परवरी खे ऐं मनपसंद उम्मीदवारनि खे नवाज़ण वारे मामले जे करे कोर्ट सगोरी इहो सिंध हाई कोर्ट पहिरियां बि हुकुम ॾिनो हो त IBA सखर जे तरफ़ां स्क्रीनिंग टेस्ट थींदी या ॿिया इदारा जेके आहिनि उहे चेक एंड बैलेंस रखंदा, छाकाणि त हिननि जी शफ़ाफ़ियत एतिरी मशकूक रही आहे जो मजबूरन ई कोर्टुनि खे इन्हनि वहिंवारनि में हथ चुरांद करणी थी पवे। जेकॾहिं हीउ इदारो पंहिंजो कमकार शफ़ाफ़ियत जो एतिरो रखे आहे सिस्टम क्लियर, त कोर्टुनि खे हिन में हथ चुरांद करण जी ज़रूरत ई महसूस न थी आहे। त सजाद चांडिया साहब, आख़िर में इहो थोरो ॿुधाईंदा हलिजो त अॼु ही जेको हुकुम जारी कयो वियो आहे उन खां पोइ छा जेके 2018 वारे चटाभेटी वारे इम्तिहान जेको थियो हुयो उन खां अॻु या पोइ वारा जेके उम्मीदवार हूंदा उहे बि मुतासिर थींदा? ॾिसो, ही सिर्फ़ वाज़े जेके कोर्ट पंहिंजे फ़ैसिले में लिखियो आहे उन में हुननि चटाभेटी वारो इम्तिहान 2018 वारो उन जे नतीजनि खे सेटिसाइड कयो आहे, कलदम करार ॾिनो आहे। ऐं ॿियो जेको डॉक्टरनि जे 1783 पोस्टुनि लाइ इम्तिहान थियो उनखे कलदम करार ॾिनो आहे। इन खां सवाइ ॿियनि जे मथां इन जो असरु कोन थींदो, मुंहिंजो इहो रायो आहे। ठीकु आहे, महिरबानी अवां जी सजाद चांडिया साहब। सजाद चांडिया साहब जेके वकील अॻवान आहिनि ऐं उन्हनि जो चवणु आहे त ही जेको फ़ैसिलो अॼु जेको अदालत पारां हुकुम जारी कयो वियो आहे इन ते जेके बि जिनखे एतिराज़ आहिनि उहे अदालत सां रुजू करे सघनि था। अॼु सिंध पब्लिक सर्विस कमीशन में 1999 वारे एक्ट तहत इम्तिहान जेके इंटरव्यूज़ हुआ, भर्तियूं हुयूं, मुक़ररियूं ऐं टेंडर सूदो जेके बि कमीशन जो समूरो कारवार आहे उहो मुअतल कयो वियो आहे। सिंध हाई कोर्ट कमीशन जे 2018 में थियल चटाभेटी इम्तिहान जा समूरा नतीजा ऐं भर्तियूं बि मुअतल करे छॾियूं आहिनि।